सॼे मुल्क जियां सोबोदेरो में बि 14 अगस्त जश्न आज़ादी जे मौक़े ते टाउन कमेटी सोबोदेरो में परचम कुशाई तकरीब थी। तकरीब में चेयरमैन टाउन कमेटी सोबोदेरो एडवोकेट एजाज अहमद खोड़ो, वाइस चेयरमैन हबीबुल्ला सहतो, सैयद गदा हुसैन शाह, सैयद हसन शाह, दुकानदार एसोसिएशन जो सदर रियाज हुसैन मल्ला, सीनियर सहाफ़ी धरती टीवी न्यूज़ तालको सोबोदेरो जो रिपोर्टर जवार महबूब अली सहतो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सहतो, अजबद्दीन चन्ना, इरफान मल्ला, माजिद मेमण, शहजाद लाशारी, शमसुद्दीन कल्होड़ो, महर अली मंगणेजो समेत सोबोदेरो शहर जे शहरनि टाउन कमेटी सोबोदेरो जे काउंसलरनि ऐं मुलाज़मनि वॾी तादाद में शिरकत कई। इन दौरान टाउन कमेटी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन पंहिंजे हथनि सां टाउन जे सहन में पाकिस्तान जो परचम बुलंद कयो। परचम कुशाई बाद मुल्क पाकिस्तान जी तरक्की, खुशहाली ऐं ख़ुदि मुख्तियारीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। आयल महिमाननि खे जश्न आज़ादी जे मौक़े ते मिठाई खाराए ख़ुशी जो इज़हार पिणु कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची